ज़बान जो हक अदा कर ज़बान का बुवद दर कहाँ जाएगी सनाए मोहम्मद बुवद दिल पजीर सनाए मोहम्मद बुवद दिल पजीर ऐ मुजाबान ज़बान जो हक अदा कर ज़बान करीम रब तो असा के अता कई इन ज़बान जे हक में खुदा जो कुरान असा के नसीहत तो करे फरमाए तो या अय्युहल्लज़ीना आमनु जितनिबू कसीरम मिनज़्ज़न्न इन्न बअदज़्ज़न्न इस्मुन वला तजस्ससू वला यग़्तब बअदुकुम बअदा अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहमा अखीहि मैता फकरिह्तुमूहु वत्तकुल्लाह इन्नल्लाह तव्वाबुर ये सब सिटू सिर्फ ऐसे रखो ज़बान जे हक में रब्बुल आलमीन जी ज़ात पाक नाज़िल कयो उन्हनि सां ॻाल्हायो जन ईमान आंदो जन चयो त असांजो रब वाहिद अकेलो आ जन चयो त कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद जन मनो त रब अकेलो असांजो मअबूद असांजो मस्तूद असांजो करीम रब्बुल आलमीन सॼे जग जहान जो पालनहार जन चयो त असांजो महबूब असांजो नबी असांजो रसूल असांजो आका आखिरी नबी खत्मे नबूवत जो ताज पाए तशरीफ फरमा थिया मा कान मुहम्मदुन अबा अहद मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन करीम रब हुकुम कयो त मुंहिंजा बाना अखियूं ॾिसण लाइ ॾिनियूं थम ॿ पेर पंध करण लाइ ॾिना थमे ॿ कन ॿुधण जे लाइ ॾिना थमे अकुल सम्झण जे लाइ ॾिनो थमे ओ मुंहिंजा बाना तुंहिंजे मथां हक़ आ ज़बान तोखे ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी आ पर इन ज़बान जो हिकिड़ो हक़ आ इन ज़बान जो हिकिड़ो हक़ अदा कर वो कहिड़ो हक़ आ ओ मुंहिंजा साईं इन ज़बान सां इंसान जॾहिं गुफ़्तगू कंदो जॾहिं ज़बान सां इंसान ॻाल्हाईंदो आ अल्लाह जो क़ुरान करीम समझाए थो इन ज़बान सां कूड़ करे न ॻाल्हाए इन ज़बान सां कंहिंजी गिला ग़ीबत न कंदो कर इन ज़बान सां चुगलियूं न कंदो कर इन ज़बान सां कंहिंखे ईज़ा न पहुचाए इन ज़बान जो हक़ थी ज़बाता बुवद दर कहाँ जाएगी सनाए मोहम्मद बुवद दिल ज़बान जो हक़ अदा कयो केड़ो हक़ आ अल्लाह जे कामिल बाने बुधायो पर रहमतन लिल आलमीन हुजूर जी ज़ात फरमाए था जॾहिं इंसान रात जो निंड कंदो सुम्हंदो आ त पूरे जिस्म जा उज़वा निंड में सुकून आ अहिड़ो सुकून कंहिं बि कुंड में न मिलंदो जेको निंड में आराम में सुकून करीम रब जो क़ुरान करीम खोले पढ़ो अल्लाह ताला फरमाए रात तव्हांजे हक़ में निंड सुकून जे लाइ पैदा कई वई आ जॾहिं रात थींदी इंसान निंड कंदो सुबुह जे उथण जो वक़्तु थींदो अखियूं खुलंदियूं अखियुनि खुलण खां पोइ दिल खुलंदी दिल खुलण खां पोइ दिमाग़ खुलंदो जॾहिं दिमाग़ खुलंदो त ख्वाहिशूं सोचूं उमेदूं दुनिया जा कम सभु अॻियां ईंदा त रात सुतो हुम सुबुह ते छा छा करणो हो किथे किथे वञणो हो प्रोग्राम कहिड़ा कहिड़ा ठाहियम उहे सभु अॻियां ईंदा आहिनि इंसान सोचींदो पर सरकार फरमाइनि था त जिस्म जा उज़वा हथ अखियूं पेर कन पूरो जिस्म सब गॾिजी ज़बान सां ॻाल्हाईंदा आहिनि ओ ज़बान हिन वक़्तु रात ख़ैर जी गुज़री रात वई सुबुह थियो पखिन खोलिया पख किन मेड़ा माणक मोती किन मेड़ा कख मिलिया तिनखे लखा जन आसन लाथी अलामा
ज़बान से जो उभरण वारो आ उठंदासी पर मेहरबानी कजाए काबू मेरा हिक ज़बान जे कदे महफूज रहंदी त पो सब उज़वा असां जा महफूज हुंदा पूरे जिस्म सलामत रहंदो ओ ज़बान हिक वक्त ईंदी याद कजाए अल यौम नख्तम अला अफवाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू एक वक्त ईंदो तू चाही त ॻाल्हाया पर न ॻाल्हाए सघंदी तो जी ज़बान जे मथां तालो लॻायो वेंदो नख़्तम अला अफ़वाहिहिम उते असां हथ ॻाल्हाईंदासीं उते असां पेर ॻाल्हाईंदासीं जिस्म जा उज़वा गवाह बणबा ज़बान ईअं न थिए जो तूं ॻाल्हियूं असां बयान कयूं तंहिंखां काबूअ में रहो तो हिक ज़बान जे कॾहिं महफूज़ हूंदी इंसान जो पूरो निज़ाम महफूज़ बणिजी वेंदो आहे तवज्जो ऐं ज़बान के अलाह असां वरी रखियो अहिड़ी जॻह ते आहे जिते 24 कलाक खतरो आहे ज़बान के अलाह असीं कहिड़े हंध ते रखियो आहे अहिड़ो त महफूज़ करे लिकायो अथई जो ॿाहिरि त निकिरे ई न 24 कलाक हवेलीअ में बंदि दरवाज़ा बंदि कुल्फ बंदि अहिड़ो पर्दो ॾिनईसि केॾी कोशिशि करे ज़बान तरखों ॿाहिरि न निकिरे पर दर जे अंदरि केतिरो हुनखे खतरो आहे मथों हेठों ॾंद घणा अथसि जेके आहिनि उहे त हा कयो खुद पवर भावर मूंसां गॾु जो ॿ ॻाल्हियूं सिखंदासीं ज़बान जे मथों बि ॾंद हन हेठों बि ॾंद हन हाणे उहे ॾंद अल्लाह अकबर ख़ुदा जी नेमत आहे असांजो हिकिड़ो अज़ीज़ हो महिरबान पोड़ो इस्पताल में मुंहिंजो बि ॻोठ वञण ते पुछो मां त बा ॻोठूं तले भाॼे को ख़ैरपुर सुभाणे मोटूं त का महिरबानी को न्यापो जे ॿियो ख़ैर मुंहिंजा ॾंद ॻोठ पिया थी फजर ते खयूं अचिजांइ पाण खैरपुर में दंद वरी तले भाड़े रहे तो दहरी के दंद उबावड़े में पर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हाय घणा ॾंद मथों वेठो जेके आहिनि उहे त हा कयो जंहिंजूं हौड़ूं ई हलियूं वञे ते मयार बि कोन्हे का मुस्लमान ख़ुदा जो गानो ॾसे थो जे तो 32 लाह बनीअ में घणा लाह जी 32 लाह बनीअ में हुयसि काकुल कलंगीअदार तन मां हिकिड़े वञी कई पूरब मंझि पजार पो सामी हजार सचार लोडे कढोला खे मुंहिंजा सही ज़बान जे हेठां मथां ॾंद पर तव्हां न ॿुधो हूंदो त कॾहिं ॾंदनि ऐं ज़बान जो को एक्सीडेंट थी पियो को हादसो थी पियो को अटैक थी पियो कॾहिं ॾंदनि ज़बान खे कटे विधो हालांकि ॾंद ज़बान खां घणा किलोमीटर परे आहिनि जी साईं घणा दफ़ा ॾंदनि ज़बान जी पाण में मुलाक़ात थींदी आहे छा हिक ॿिए सां गॾु कोन था रहनि छा इन ॾंदनि जो कम आहे कमाल आहे जिते हॾा बि रड़के था वञनि पिया उन्हनि ज़बान खे अहिड़ी पनाह ॾेई छॾी अहिड़ो त ठाह कयो अथनि जो कॾहिं वियाई कोन्हे या तुंहिंजी कमालियत नाहे मुंहिंजो कमाल नाहे इहो तुंहिंजे ज़बान जो कमाल नाहे जो ॾंद पंहिंजे गिरौंद में रहे थो ज़बान पंहिंजे गिरौंद में रहे थी उन जा ढक उन जो लज हया शर्म पर्दो रब करीम चपन लबन में सूरत में बंद कयो ये चप पंहिंजी जगह ते महफूज हन या कहजी कुदरत सुभान तुझी साहिबी अजब ॾिठी सो पन बोरी पतार में पहण तारी तू मौला मथामू उड़ून लाह में बाझ जो दुनिया सब दरिया हो दुनिया सब दरिया हो को तारूत में हिकड़ी लहर लो भजी ॿियो आतश जो आड़ा हो अदा साणी जन अल्लाह से तरी वजा तार मां
तुझे मथो हक वा अज सुभान जो हक अदा न कंदे त कदे याद रख मुंहिंजा भा अज अहिड़ी त तो पइजी हिन कुंड में ही मोहब्बत प्यार जी गरजाणी कोठाई ही तमा गेट ठाही आ हेडा कपड़े जी भित हिक पासे खां बि कपड़े जी भित ठाही मथा कपड़े जी छत ठाही हेठा कपड़े जो फर्श लगाए अही घोट जी सिंगार वाली स्टेज अल्लाह अकबर ही त हिकड़ो अमा जो मसनूई चंद कलाकन जो मामलो आ पर हे कच्चो कपड़े जो घर न समझ जाए असा के कभी उम्मीद ऐं यकीन आ त ही तवा जो मसनूई कपड़े जो घर जन्नत जे बागन मो हिकड़ो बाग आहे अज बहिश्त जो बाग आ तो के भावर मुख्तलिफ इलाकन खां निकरी इनी उम्मीद ते गेट का अंदर दाखिल थिया नेशनल हाईवे को हेठ लथा पवर भावर हुजन सूमरा भावर हुजन सुप्या भावर हुजन महर भावर हुजन अगर भया भावर टावरी भावर या मुजाबा कहिड़ी भी बिरादरी सां तो जो ताल्लुक हुजे हिते पहुचंदो जडे अंदर दाखिल थींदो ब फरिश्ता दर ते बीहंदा जेके रजिस्टर में नाला त लिखंदा लेकिन मुंहिंजा भाव उन खां नालो ज़ात कोन पुछंदा कीअं आयो ही कही सघियो थी अदाराणे वटूं राते नौ नियाबो आयो लगाऊं लतीफ चवे दादर वटूं रात हाणे कोन पुछन था ज़ात जेके आया से ई अगिया अल्लाह अल्लाह ठीक जानी बरकतुन वारिया सिर्फ तमा जी थोड़ो चुप के खामोशी के दिसी असा ज़बान जे बरकतुन दे हलिया व्यासी जे ने पंध सा हलंदे हलंदे ओ बावड़े को कमू शहीद को हिचू पंजाब जो अची वीदियो सिज उभरी दीदो कुरान सुन्नत ज़बान जो बरकतुन वधंदियो पर हाने पंजे मंजिल दे मोटो पर ज़बान खोल चुप करे गूंगो थी नवे दरूद पढ़ाए सल्लल्लाहु अलैहि कया वसल्लम अलैका या अल्हम्दुलिल्लाह दिल ठरी पई इहो ई चायो पिया उथंदे इन तरह गॾु हलिया त अधु पंधु करे वञो हा मुस्लमान कुरान करीम सां जी रहनुमाई थो करे अल्लाह जो कलाम सां के हिदायत थो दे फरमाए थो वल काज़िमीन अल गईज़ वल आफीन अनिन नास वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह ताला फरमायो मुजाबाना जे कदे अमा दुनिया में कामयाब थन चायो था जे कदे तवाजी दिल खुरे थी तसा करीम रब जा महबूब बाना बणजी वजो सुभान अल्लाह जा महबूब थियो अल्लाह जा युहिब्बुल मुहसिनीन अल्लाह मोहब्बत कैसा दो करे असा उनन में शामिल थियो जेके मुहसन हन जेके अल्लाह जा महबूब बाना हन त मुजाबाना तो के ट्रे कम करना पवंदा कम ट्रे कम तवा के करना पवंदा उन तिन अमलन खां पो जेको तवा के अजर मिलंदो अल्लाह तवा सा दोस्ती कंदो सुभान अल्लाह करीम तवा सा मोहब्बत कंदो जो त पाण थो चे अल्लाह वलियुल लज़ीना आमनु युखरिजुहुम मिनज़ ज़ुलुमात इलन नूर सुभान अल्लाह मेहरबाना जैसा दोस्ती काम कंदो आ उंधारन मजा ज़ुल्मात मजा जहालत मजा दुखन दर्दन परेशानी सूरन मजा उनके आजाद करे इस्लाम जे नूर सा आबाद फरमाईंदो आ मजा साईं से अमल करना पवंदा उन जो अजर दुनिया में इयो मिलंदो रब करीम जी मोहब्बत मिलंदी अल्लाह जो कुर्ब मिलंदो तो जदे अल्लाह जी मोहब्बत मारफत कुर्ब प्यार मिलंदो वो हिन दुनिया में भी इज्जत मिलंदी कब्र में भी इज्जत मिलंदी ऐ क़यामत जे ॾींहुं अल्लाह जा महबूब राजन खे रंग लाए छड़ींदा उन महबूब बानन में शुमार थियण चाहियो था त पोइ टे अमल दुनिया में करना पवंदा मुंहिंजा से टे कम हिन दुनिया में करना पवंदा ऐं अल्लाह जे महबूब रहमतन लिल आलमीन जी ज़ात पाक फरमायो त मुंहिंजे उम्मत मुंहिंजे जमायत जे मथा हिकु वक़्तु ईंदो जो टे शयूं खुटंदियूं इन शयुनि जी खोट पैदा थींदी
नायाब थी वेंदियूं साईं कहिड़ियूं टे शयूं खुटी वेंदियूं हुजूर फरमाइनि था सभ खां पहिरीं पहिरीं जेका खोट थींदी जेका खुटंदी उहे सच्चा दोस्त खुटंदा केर खुटंदा जी सच्चा दोस्त ये न फरमायो तो दोस्ती खत्म थी वेंदी न दोस्ती रहंदी पर सच्चा दोस्त न रहंदा अरे सच्चो केर कूड़ो केर इन्हीअ कुंड ॾे हलंदा हे त मामलो वरी खैरपुर ॾे हलंदो को उबावड़े ॾे बि पंध वेंदो मुख़्तलिफ़ गिटियूं ठहंदियूं पर मुंहिंजो पंध मंज़िल कंहिं ॿिए पासे आहे गौर कजो सच्चा दोस्त हिन दुनिया में भी ज़रूरत आहे क़ब्र में भी ज़रूरत आहे त आख़िरत में भी ज़रूरत आहे भई सच्चा दोस्त केर आहिनि क़ुर्आन ॿुधाए थो फरमाए थो अल अखिल्लाउ यौमइज़ بعضهم لبعض عدو إلا المتقين سبحان الله सच्चा दोस्त वे मुत्तकीन जी जमात परहेज़गारन जी जमात अल्लाह जे वलीयन जी जमात जेके सच्चा दोस्त उहे हन जेके तवा के अल्लाह रसूल जे वेझो कंदा वे सच्चा दोस्त हन ऐ मुंहिंजा भाउ बे नंबर ते हन कूड़ा दोस्त उहे केर हन वो बि क़यामत जे ॾींहुं जॾहिं साम्हूं ईंदा ख़ुदा जो क़ुरान करीम ॿुधाए थो त सच्चा दोस्त बि बीहंदा ऐं कूड़ा बचे बीहंदा सच्चन खे ॾिसी उमेद थींदी ऐं उन दुनिया कारण जिन सां दोस्ती ही उन्हनि खे क़यामत में ॾिसी छा चवंदासीं क़ुरान ॿुधाए थो फरमाए थो त हिक ॿिए खे दोस्त ॾिसी चवंदा या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलानन खलीला दोस्तन के ॾिसी चवंदा अफ़सोस जो वारी दोस्ती खां त जेवे मरी वञा हा त बहितर हो तो होटलन ते सॼो दुनियादारीअ ॾे सॼो तबाहकारीअ ॾे सॼो डॉलर कमाइण जी सलाह ॾिनी दुनिया कारोबार करण जी सलाह कॾहिं न ॿुधाई त मस्जिद में आज़ान अची वई आहे कॾहिं न ॿुधाई त क़ुर्आन जी गॾिजाणी हले पई कॾहिं न ॿुधाई त दीन जे मदरसे जे अंदर गुलाब जा गुल रसूलुल्लाह जा मेहमान रहनि था पिया को लप को चुको खणी उन मुसाफिरन जे मदद लाइ हलो सिर्फ दुनिया जो सलाहूं ॾिने बहितर हो त अॻु मरी वञा हा हुजूर फरमायो सच्चा दोस्त खुटंदा ॿे नंबर ते पाण फरमायो त हलाल जो पैसो खुटी वेंदो छा खुटंदो जी हलाल जो पैसो ये न फरमायो त पैसा खपी वेंदा न रुपया मिलंदा रियाल मिलंदा दरहम मिलंदा दीनार मिलंदा डॉलर मिलंदा खजाने सां बेकूं भरियूं पयूं हुजो पर हलाल जो पैसो नायाब थींदो सच जो साथ न रहंदो ओ मुंहिंजा साईं जॾहिं बछड़ियूं नायाब थींदियूं त उन खां पोइ मदीने जा साईं फरमाए त टे नंबर ते मुंहिंजी सुन्नत मुंहिंजे तरीक़े जे मथां अमल करण वारा बि घटिजी वेंदा दावतूं मिलंदियूं सॾ मिलंदा उलमा पंहिंजो तबलीग जे सूरत में हक़ अदा कंदा मुंहिंजे दिल पर मबूस जे दीन जा जेके बि अलम बरदार हूंदा पंहिंजी हक़ीक़तुनि खे पेश कंदा क़ुरान करीम पढ़ंदा पर उन्हनि जे लाइ हिन दुनिया में हली हली इंसान तंग थी वेंदा ओ मुंहिंजा से जे वक़्त में उहो ज़मानो अचे हुज़ूर फरमाइनि था पोइ क़यामत क़रीब थींदी हिन दुनिया जे आख़िरी घड़ियुनि खे नज़र कजो अॼु ॾिसूं था पिया हिन दुनिया जे कुंड मां चाहे मरहले मां तो असां गुज़रूं था पिया सच्चन जो साथ हलाल जो पैसो कंहिं न कंहिं तरीक़े सां अॼु NGO जे सूरत में इंश्योरेंस जे सूरत में मुख़्तलिफ़ तगन खां अहिड़ियूं लालचूं मिलनि थियूं जो न वञण वारा अदा 5 रुपया ॾींद में 50 मिली पवंदो मुंहिंजो हिकु शागिर्द हो सिज जो ॾियो भरियो अॼु मदरसे में पहुतो साईं दुआ त घुरो अॼु कुड़ा कढंदा मुंहिंजी सीटी गाॾी निकिरी पई सुभान अल्लाह ऐसा घणा पेरा दीजे 600 700 खां ॾिना अथव तालिबन खां दुआ घुरायो मुंहिंजो अलाह साईं महिरबानी करे हिन जी त गाॾी न निकिरे जैसे हेॾो पंधु करे आयो आहे दुआ घुराए न इहा दुआ था कयो अता मुंहिंजो हथ सां दुआ घुरी हराम तो वटि अचे छा ख़ुदा पनाह में रखे मुस्लमान भाउ टे शयूं खुटंदियूं ऐं मर्द चइबो ई उनखे आहे जंहिंमें टे खूबियूं मिलनि हिकु सभ खां पहिरीं अकुल ॿिए नंबर ते अदब ऐं टे नंबर ते सचे दोस्त जो साथ सचे दोस्त जो साथ हूंदो त कुननि मां बि गुज़री वेंदो त हाणे सचे दोस्त जो साथ कीअं मिलंदो उहे टे अमल कहिड़ा आहिनि जेके असांखे करणा पवंदा दुरूद पढ़ तोखे खोले ॿुधायां चओ सल्लल्लाहु अलैहि या
अल्लाह।